अदा नालो छा है बाबा ताजो मसलो छा है साईं असांजे जग ते ज़ोरी असांजा मामा अची वेठा नालो आहिनि ॿुधाइजांइ बाबा पंहिंजो सिकंदर किथां जा आहियो? केरु आहियो? सकरंद शहर जा केरु आहे पाण रहंदा आहियूं। छा मसलो थियो आहे असांजे जग ते मामा असांजा वारा ज़ोरी अची वेठा आहिनि। असां सां विड़ी असांखे उथारनि पिया की असां कब्ज़ो था कयूं। असांखे उथारी पाण वेही रहिया आहिनि। असां हाणे वञूं था असां विढ़नि था। हाणे असांखे इंसाफ़ खपे। नाला मामनि जा? मामनि जा अलीशेर तुरानी आजन अला बचायो ताजू आजन कॉलोनी कहिड़ी आहे जिते तव्हां मेहरान कॉलोनी करण मेरा कॉलोनी मेहरान कॉलोनी जॻह कंहिंजे नाले आहे जग असांजे नाले ते असांजे नाले जॻह हिननि जे माउ पीउ जो ठहियल आहे, असांजे पाण ॾाॾाड़नि जो ठहियल आहे, सम्झी हिननि जा माउ पीउ सभु फोत थी विया आहिनि। रहनि था ही छोकिरा ही छोकिरियूं पाण में जंहिंमें मिसाल ॻाल्हि हिननि जे मामनि अची ज़ोर ज़बरदस्ती करे हिननि खे कुटे हिनखे जॻह ख़ाली कराए हिननि खे कुटे मोकिले छॾियो कोई आहे राति जो मुंहिंजे घर त असांजा मामा असां सां ज़ुल्म पिया कनि त असांजा जॻह मां असांखे कुटे सटे कढिया अथनि जंहिंमें घर में हिननि जा सामान बामान ॿ तोलो सोन जा मोटर साइकिल सभिनी ते कब्ज़ो करे वेही रहिया त जॻह असां वरितो आहे तव्हां खां। एतिरो ज़ुल्म नाइंसाफ़ी वञूं था थाणनि ते DSP ॾे कल्ह दरख़्वास्त ॾिनोसीं को अमल कोन थियो। अॼु वरी असां DSP ॾे आयासीं असांजो को माना इंसाफ़ कोन थो थिए। वञूं था DSP वटि वियो थाणे थी था वञूं रोटी था ॿधनि DSP ॾे कल्ह टियों ॾींहुं आयासीं दरख़्वास्त खणी वियासीं मीडिया करे वियासीं त असांजो माना पोइ था त फिराद कोन था ॿुधनि। असांजी ॻाल्हाइण वञूं था त असांखे चवंदा असां तव्हांखे ॿधंदासीं। तव्हांजो छा थियनि? हीअ त मुंहिंजा सौट आहिनि। तव्हांजो नालो? मुंहिंजो नालो नवाज़ अली आहे। त तव्हां जेको तव्हांजो सामान जेको अंदरि रहिजी वियो आहे जंहिं ते हुन तव्हांखे ओचितो कब्ज़ो कयो घणो हूंदो अंदरि मालियत हूंदी? 2 तोला सोन जा आहिनि मोटर साइकिल आहे मिसाल ॻाल्हि LCD टीवियूं आहिनि फ्रिज आहिनि इहे सभु सामान असांजे घर में मौजूदु आहिनि। छोकिरनि खे सटे कुटे ऐं घर मां कढी छॾियो अथनि छोकिरा इहो वरबा जे ॾींहुं। तव्हांजा माउ पीउ जेके आहिनि उहे ज़िंदा आहिनि या टे भेणूं आहिनि 2 भाउर आहिनि। हाणे मुतालबो छा कंदो तव्हां? मुतालबो त असांखे SP खे DSP खे मिसाल ॻाल्हि आसिफ ज़रदारी खे फलाल टाल खे गुज़ारिश आहे त असांखे पंहिंजो जॻह ख़ाली करायो असांजे सामान समेत असांजे छोकिरनि असां पीपुल्स पार्टी खे वोट ॾींदड़ आहियूं। असां पीपुल्स पार्टी जा आहियूं। मिसाल ॻाल्हि आसिफ ज़रदारी खे फलाल टालपुर खे असां बिलावल भुट्टो खे गुज़ारिश कयूं था त असां यतीमनि जे मुंहिंजे सौटनि सां इंसाफ़ कयो वञे। राह बेगुनाह कब्ज़ो कयो घर में वेठा आहिनि। सकरण थाणे ते वियो तव्हां? सकरण थाणे ते वियासीं एसी जो असांखे नालो छा आहे?